नाज़ी सकाफ़ती दिहाड़े जे मौके ते सजावल शहर में सकाफ़ती रंगन में रंगजी वियो। हर तरफ सकाफ़त जा रंग नजर आया। ॾिसूं था सुल्तान फारूकी जी ही रिपोर्ट। मोहिन जे दिड़े में मिलियल मूर्तियुनि ते ये अजरक जा निशान असांखे ॿुधाइनि था त असांजी सकाफ़त 5000 सालनि खां वधीक क़दीमी आहे। दुनिया में हर जगह ते माण्हुनि जे हथनि में न्यूक्लियर्स आहिनि, हथियार आहिनि। असांजे हथनि में बोड़ींडो, बीनू, मुरलियूं, चंग ऐं इन क़िस्म जा साज़ आहिनि जेके सिंध में अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾियनि था। असां हिन ॾींहं खे कंहिं ईद खां घटि नथा सम्झूं। असां सिंधी माण्हू मुतहद आहियूं ऐं असांजो ही क़ौमी जज़्बो इंशाअल्लाह हर साल भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा रहंदा। अॼु सिंध जी 6 दिसंबर जो सिंध जी सकाफ़ती एकता जो ॾियारो आहे ऐं त सिंध जी समूरी सिंधी मीडिया खे जस्तो पेश करियां जो हिननि गॾियल तौर ते अॼु 6 दिसंबर ते सिंध जे मजमूई हक़नि जी ॻाल्हि जो हिकिड़ो उनवान रखियो आहे। सिंध जा ॿेट ऐं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत यकीनन उहो सिंध जी मिल्कियत में रहंदियूं इंशाअल्लाह। ऐं अॼोके ॾींहं में जर जंग में जिते सिंध जे पूरी सिंध पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रही आहे ऐं सम्झां थो हीउ हिकु वॾो ॾियारो आहे असां लाइ क़ौमी ईद जो ॾियारो ऐं समूरी सिंधी क़ौम खे मुबारकूं ॾियां थो ऐं जस पेश कयां थो सिंधी मीडिया खे हिननि ज़बरदस्त तरीक़े सां ॾियारो मल्हाइण जो जेको ऐलान कयो। सिंधी क़ौम हर क़ौम खां ॾाढी आहे। असां हिकिड़ो अखलाक़ी तौर पैगाम ॾींदासीं त जेको बि सिंध जा दरिया ऐं ॿेट खपाईंदो ऐं उन खे मुखातिब थी चवां थो त जेकॾहिं सिंध जा ॿेट ऐं दरिया खपाईंदे त सिंधियुनि जे हथां पधर खाईंदे। ऐं हीअ जेके सकाफ़त जे हवाले सां जेके ॾियारा मल्हाया पिया वञनि ऐं ईअं सम्झो त असां सिंधियुनि जी अॼु ॼण त ईद ई आहे। ऐं जेके असांजी सिंध जे साहिली पट्टी आहे जेके दरिया ऐं ॿेट आहिनि उन्हनि जे हवाले सां हीअ जेको असांजो हिकु ॿधी जो असां सबूत ॾिनो आहे। ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए त असांजे पूरे ज़िले सजावल में झरझंग में हर शहर गली में थोरे ॿाराड़ियुनि में इहे सिंध जे रस्मनि खे असां उजागर कयो आहे ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए। असांजे लाइ ईद जे ॾींहुं वांगुरु मल्हायूं पिया आहे त असांजो सकाफ़त जो ॾियारो पर असीं ईद वांगुरु निभायूं पिया। पूरे मुल्क में पूरे पाकिस्तान में सिंध जी सकाफ़त उजागर ख़ासि करे सिंध में असांजा ॿारड़ा सभु तव्हां ॾिसो पिया जेको कुझु थिए पियो ईद वांगुरु मल्हायूं पिया। इंशाअल्लाह ताला जो सकाफ़त जो ॾियारो हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। असांजी सकाफ़त सिंध जी सकाफ़त अजर खां 24 पचको असांजी सकाफ़त आहे इहा ज़िंदा रहंदी हमेशह ज़िंदा रहंदी उजागर रहंदी। चोर जमाली मराठी टीवी जे दोस्तनि खे आऊं मुबारक ॾियां थो तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो आहे उन जे लाइ उन्हनि खे लख मुबारक ॾियां थो। असांखे पंहिंजी सकाफ़त बचाइण पंहिंजे कल्चर खे बचाइण जे लाइ ईअं करणु खपे जीअं असांजो नओं नस्ल आहे उनजे बि ज़हन में इहा ॻाल्हि अची वई त सिंध सिंधियुनि जी आहे। सकाफ़त जा वज के रंग पिया निकिरी अजर कटोपी पाए अड़बंग पिया निकिरी सकाफ़त जा वज के रंग पिया निकिरी।